ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां अवांखे ॿुधाईंदासीं 4 आर्मी ऑफिसर्स जी नेब में मुक़रर थी आहे, जंहिंजी हुकूमत तरफ़ां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद खां अवांखे ॿुधाईंदासीं 4 आर्मी ऑफिसर्स जी नेब में मुक़ररी थी आहे। हुकूमत तरफ़ां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। ब्रिगेडियर मोहम्मद ख़ालिद खे नेब जो डायरेक्टर मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त लेफ्टिनेंट कर्नल नदीम मुज़फ़र खे नेब जो एडिशनल डायरेक्टर मुक़रर कयो वियो आहे। मेजर वलीद ख़ालिद ऐं मेजर कामरान सैयद खे नेब जो डिप्टी डायरेक्टर मुक़रर कयो वियो आहे। इस्लामाबाद खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। 4 आर्मी ऑफिसर्स जी नेब में मुक़ररी थी आहे। हुकूमत तरफ़ां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त ब्रिगेडियर मोहम्मद ख़ालिद खे नेब जो डायरेक्टर मुक़रर कयो वियो आहे। लेफ्टिनेंट कर्नल नदीम मुज़फ़र खे नेब जो एडिशनल डायरेक्टर मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त मेजर वलीद ख़ालिद ऐं मेजर कामरान सैयद खे नेब जो डिप्टी डायरेक्टर मुक़रर कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शर। जी असद, छा तफ़सील आहिनि? 4 आर्मी ऑफिसर्स जी नेब में मुक़ररी थी आहे। जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत जो नोटिफिकेशन जारी किया है, उनमें 4 आर्मी ऑफिसरन के नेब में जो मुक़ररी कई हुई है, जिनमें ब्रिगेडियर मोहम्मद ख़ालिद है, उनके डायरेक्टर नेब लगाया हुआ है। लेफ्टिनेंट कर्नल नदीम मुज़फ़र है, उनके एडिशनल डायरेक्टर नेब मुक़रर किया है। मेजर वलीद ख़ालिद है, उनके डिप्टी डायरेक्टर नेब मुक़रर किया है। मेजर केस कामरान सैयद उनके डिप्टी डायरेक्टर नेब मुक़रर किया है। ये समूर ऑफिसरन जो बाज़ाब्ता तौर ते एस्टेब्लिशमेंट डिवीजन तरफां नोटिफिकेशन जारी किया है। जी ठीक है, वॾी महिरबानी। नाज़रीन, इस्लामाबाद खां असद शर तफ़सील ॾिना आहिनि।